असांजो फिक्र यरगमाल बनायो। माण्हू पोइ यरगमाल थिया, पहिरीं फिक्र यरगमाल थियो, पहिरीं किताब यरगमाल थिया, पहिरीं क्लास यरगमाल थिया, पहिरीं उस्ताद यरगमाल थिया, पहिरीं इल्म यरगमाल थियो। ऐं जंहिं क़ौम जो इल्म यरगमाल हुजे उहा आज़ाद थी सघे। जो मुबारकूं असीं तकाहिंदा जहां के जो मुबारकूं असीं तकाहिंदा नवन सुरन में जिंदगी जो गीत गाईंदा ज़मीर जी सचाई सां पंहिंजे अज़ीम इनक़लाबी आदर्शन सिंध वतन ऐं अवाम जो कसम खणी वचन थो करियां त आलमी इनक़लाबी पोरियत नज़रिए पार्टीअ जे नज़रिए जहद ऐं फ़िक्र रसूल बख्श पढ़ीजे सां ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि ताईं वफ़ादार रहंदुसि। जेकॾहिं कंहिं बि मोड़ ते उन वचन जी इनहराफ़ी कयमि त पार्टीअ उन जे आदर्शन नज़रिए ऐं सिंध वतन तोड़े अवाम जो गद्दार थींदुसि। सुजाग बाद पंचकाले सेमिनार मंशक थियो रक्षा मंशक थिए ये कहिड़ो मंशो आहे जेको ॿार आहिनि स्कूल में वञनि पढ़नि ऐं साइंस जी टेक्नोलॉजी जेको तालीम आहे उन लाइ अॻु वधाई लाइ तव्हां कहिड़ो इरादा कंदो? सुजाग बारतरी की जिन मक़सद जे लाइ ठाही हुई उनजे लाइ उनजो बुनियादी जेकी मक़सद हुआ उहा आया हुई ॿार जेके तमामु घणा परते आहिनि ऐं अलाही तरह ते ॿारनि खे जेको आहे हिकु त ॿार उनजे लाइ ख़ुदि आवाज़ु उथारे छाकाणि जो जेके ॿारनि जे मथां ज़ुल्म ऐं ॾाढ थिए थो उनजो आवाज़ु उथारे सघनि था। ॿियो उनखे सियासी अमल जे अंदरि शामिलु कजे समाज जंग 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 वाह मुझी दोसा जंग वाह पलीत पैर कल पले धरती मुझो नंग वाह काका दुनिया कैसी रंडे ले थबाला पगलो थुंदो तो खांदो कोई खनी रादर महादाय जो बिना को जो सुजाग बार चली स्कूल मुआशरे अंदर बार स्कूल में या जिंदगी स्कूल में निसाब बाकी टेस्ट वरतो सुजाग बार तेरी हारून बारंदर मसलन पे रिकॉर्ड कराया है हींअर जेको राणीपुरा वाक़ियो थियो फातिमा बुर्ड वारो उनजे ख़िलाफ़ बि सिंध अंदरि केतिरियुनि जॻहियुनि ते एहतिजाज थियो ऐं जेके सिंध जे अंदरि रोज़ ॿार अॻिवां था थियनि जेके धारियल कल्चर जेको हले पियो सुजाग बार से उनजे ख़िलाफ़ स्टैंड वरितो आहे ऐं जेका चाइल्ड लेबर जो थिए थो जो ॿारनि खां जबरी पोलियो करायो वञे थो सुजाग बार तहरीक उनजे ख़िलाफ़ स्टैंड वठंदी
वठंदी रही आहे ऐं इंशाअल्लाह अॻियां वठंदी रहंदी। सुजाग बात मसइलनि ते कोन थी बीहे, उन वॾनि मसइलनि ते स्टैंड वरितो आहे। जीअं डेमन वारे मसइले जे ख़िलाफ़ सुजाग बात तहरीक हैदराबाद में रैली करे साबित करे ॾेखारियो त असां सिर्फ़ु नंढनि मसइलनि ते नजरियाती तौर पर पुख्तगी में आम दे चुका है। जो बार आया ये मकसद फिक्र जो है उन्हें सुजाग बात है जमीन अॻियां रही आहे। इन खां अलावा जेके ॿारनि सां मसइला थियनि था यानी जीअं तव्हां लिखो नालो ज़ोहेब अली आहे। सुजाग बात तहरीक जो सीनियर अॼु जेका सुजाग बात तहरीक आहे या उनजो बुनियाद जेको सो रसूल जे ॾिठो हुयो जंहिंजो बाद अवामी तहरीक जो सुजाग बात तहरीक आहे। सुजाग बात तहरीक जी कारकरदगी ॾिठी वञे त उनजो मक़सदु जेको आहे इहो मक़सदु आहे त जेको सो सिंध में जेके बि सियासी जेको बुनियाद ते हुजे चाहे साइंसी बुनियाद ते हुजे उनजे हवाले सां तइलीम अॻिते आणणु ऐं ॿारनि खे जेको सो साइंसी सुजाग करणु जो ही मक़सदु आहे। उनजी 45 सालगिरह आहे सुजाग बात तहरीक जी ऐं जेके बि सिंध में मसइला थियनि था वॾेरा शाही हुजे सरदारी हुजे पीर जागीरदार जेके बि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ मैदान में जदोजहद में सुजाग बात तहरीक कंदी अचे ऐं कंदी रही आहे। हिन वक़्तु ॾिसो वञे त जेको सो सिंध में घणेई ज़्यादतियुनि जा वाक़िया अॻुवा जा केस जेके थिया ताज़ो प्रिय कुमारी ऐं नाज़िया कोसो जेके बि असांजे सिंध में घणा जेके अहिड़ा ताज़ा केस थिया अॻुवा जा वाक़िया थिया आहिनि उन्हनि में मैदान अमल में लथो सुजाग बात तहरीक आहे। हीअ सुजाग बात तहरीक जेका आहे ऐं ॿिया किथे बि ॾिसो त दुनिया जे लेवल में को बि ॿार पंहिंजा फ़ैसिला न कंदो आहे उनखे पंहिंजे फ़ैसिलनि खे बसि लाहे छॾियल लेकिन फिक्री पलीजो जी वाहिद तनज़ीम सुजाग बात तहरीक महाज़ आहे ऐं जेको हिन महाज़ में इख़्तियार आहे त हू सही पंहिंजे हक़ जो पंहिंजे ॻाल्हि पंहिंजे कमेंट ॾेई सघे थो। इन हवाले सां सुजाग बात तहरीक जे 45 सालगिरह D10 पलीजो हाउस ते मल्हाई वई सिंधी शागिर्द तहरीक जनरल सेक्रेटरी जेको सुजाग बात तहरीक जी तमामु अॼु पंहिंजे सुजाग बात तहरीक जी सुजाग बात तहरीक ॿारनि जा अॻुवा जो मामिलो हुजे जो मामिलो हुजे
समरन मामलों ते जिते सरकारी इदारा मार्च में था जिते 40 प्रोटेक्शन अथॉरिटी से जिस करोड़ों रुपए जो बजट आहे उहा किथे नथी मिले ऐं जेका सिंध पुलिस आहे उन जे स्पेशल सेल में जेके ठहियल आहिनि उहे बि हिते ही तंज़ीम आहे जेका ॿारनि जो आवाज़ करे साम्हूं जी ही तंज़ीम फ़क़ति ॿारनि जे मसइलनि ते नथी ॻाल्हाए पर ही जेका तंज़ीम आहे उहा उनजी तालीमी शोबे खे ॾिए थी त उनजी तस्दीक सुजाग ॿार तरीक़े जा सॼी सिंध में हाणे रिपोर्ट पेश करण लाइ गुज़ारिश कजे थी सुजाग ॿार तहरीक जे नायब सदर हमीद खुश साहब खे त अचनि ऐं रिपोर्ट पेश कनि। हमीद खुश साहब जी अॼु G10 कॉलेज हाउस में सिंधी सुजाग ॿार तंज़ीम जी अॼु 45वीं सालगिरह मल्हाई थी वञे उन सिलसिले में अॻवान मौजूदु आहे अचो त उनखां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन तंज़ीम जो कहिड़ो मक़सदु आहे जी बुनियाद सुजाग ॿार तरीक़े जो सितंबर में मंज़र जेको आहे उनजो तकरीर जॾहिं सिंध जे अंदरि ॿारनि खे का अहमियत न मिलंदी ऐं ॿारनि जी का अहमियत वग़ैरह न हुई उन खे सॼे सिस्टम में धिकायो वेंदो पिए ते उन सुजाग ॿार तहरीक जे बुनियाद पढ़ी जो विधो ऐं उन जो मक़सदु हो त सिंध जे अंदरि जेके हारी मिस्कीन मज़दूर जा मक़सदु हो त सिंध जे ॿार खे शौक़ ॾिनो वञे उनखे अॻिते आंदो वञे इहो सॼो मक़सदु सुजाग ॿार तहरीक जो ऐं उन बुनियाद सॼे सिलसिले में सुजाग ॿार तहरीक सॼे सिंध में जेके ॿारनि सां मसइला थियनि था तालीम जो मसइलो सिंधी ॿोली जो मसइलो ॿारनि सां जेके ज़्यादती थियनि था अॻवा थियनि था उन सुजाग ॿार तहरीक हिकु शानदार जदोजहद पई करे ऐं हिन वक़्तु बि जदोजहद करे रही आहे सॼे सिंध में सुजाग ॿार तहरीक जो तक़रीबन जेके ॿार तालीम जे हवाले सां या जेके पुख़्तलियल ॻोठ आहिनि शहर आहिनि इहे इलाइक़ा आहिनि जेके उन्हनि खे ॾिसे थो त उते तमामु घटि रुझान आहे तालीम जो सुजाग ॿार तहरीक उन्हनि ॻोठनि शहरनि जा दौरा करे नौजवान ऐं तालीम जो जेको रुझान ठाहे थी सुजाग ॿार तहरीक जो मक़सदु इहो आहे त ॿारनि जे जेके हक़नि ते धाड़ा लॻनि था उन्हनि ते रोज़ जेके ज़ुल्म थियनि था तशदुद थियनि था अॻवा थियनि था ॿार उन्हनि जे हक़नि में ॻाल्हि कनि उन्हनि जे लाइ आवाज़ उथाइनि ऐं तालीम मैदान में जेको उन्हनि खे अॻु